नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। धरती टीवी जे नाज़रीन, अॼु अवां जी ख़िदमत में क़ुर्बानी जे हवाले सां प्रोग्राम में आहियां अवां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। अल्लाह तबारक व तआला अवां सभिनी खे शाद व आबाद रखे। हींअर असीं अॼु जेको टॉपिक आहे क़ुर्बानी जा फ़ज़ाइल ऐं मसाइल, उन ते गुफ़्तगू कंदासूं। बराए करम तवज्जो सां समात फ़रमाईंदा। क़ुर्बानी जी इब्तिदा कीअं थी? हज़रत सैयदना इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे विच में जेका गुफ़्तगू थी हुई, उन गुफ़्तगू खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह साफ़ात जी आयत नंबर 102 में हीअं इरशाद फ़रमायो आहे, फ़लम्मा बलग़ मअहु सअय। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु इरशाद फ़रमाए थो त जॾहिं इस्माईल अलैहिस्सलाम कोशिश करण वारी उमिरि ताईं पहुतो, यानी ॻाल्हाइण ॿोल्हाइण घुमण फिरण जी उमिरि ताईं, इस्माईल अलैहिस्सलाम फ़र्ज़ंद आहे इब्राहीम अलैहिस्सलाम जो। क़ौला, इब्राहीम अलैहिस्सलाम गुफ़्तगू कई पंहिंजे पुटु हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम सां, या बुनैया, ए मुंहिंजा पुट, इन्नी अरा फिल मनामी, त मूं ख़्वाब में ॾिठो आहे, इन्नी अज़बहुक, त मां तोखे ज़बह थो करियां। यादि रखो, नबियनि जा ख़्वाब बि अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां वही ते मबनी हूंदा आहिनि। यानी आम लफ़्ज़नि में चवां त इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे फ़रमायो त मुंहिंजा पुट, मूंखे रब जे तरफ़ां इशारो मिलियो आहे, हुकुम मिलियो आहे त मां तोखे ज़बह करियां। फ़ंज़ुर माज़ा तरा, हाणे तूं ॾिस, तुंहिंजी छा मर्ज़ी आहे, तूं छा थो चाहीं पियो, मूंखे मुंहिंजे रब जो हुकुम ईअं आहे। क़ौला, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे नबी इब्राहीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में, यानी पंहिंजे बाबे सां जी ख़िदमत में अर्ज़ु कनि था, क़ौला या अबति इफ़अल मा तुअमर, जेको फ़रमायूं त तव्हांखे, ए मुंहिंजा बाबा साईं, तव्हांखे जेको हुकुम थियो आहे तव्हां उहो फ़ेल करियो, उहो अमर करियो। मा तुअमर, जंहिं शइ जो तव्हांखे हुकुम थियो आहे उहो तव्हां अमल करियो। यानी कि तव्हांखे अल्लाह तबारक व तआला मूंखे ज़बह करण जो हुकुम ॾिनो आहे, तव्हां ज़बह करियो। ऐं अॻिते छा अर्ज़ु कई, सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन, त तव्हां इंशा अल्लाह तबारक व तआला मूंखे सब्र करण वारनि मां ॾिसंदव, माणींदव। यानी तव्हां ज़बह कंदव, मूंखे का बि इन क़िस्म में तकलीफ़ ऐं पोइते थींदे न ॾिसंदो। मां इंशा अल्लाह तबारक व तआला अल्लाह जे हुकुम ते सब्र कंदुसि। नाज़रीन, अंदाज़ो लॻायो त केॾी वॾी क़ुर्बानी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे ज़बह करण जे लाइ ज़हनी तौर ते तयारु कयो, उनखे इन शइ जे लाइ आमादा कयो त मूंखे रब जो हुकुम मां तोखे ज़बह करियां। ऐं फ़र्ज़ंद बि त आलीशान फ़र्ज़ंद आहे, उन बि ईअं कोन चयो त बाबा साईं तव्हां पंहिंजे हथनि सां मूंखे ज़बह कंदो। उन इहो अर्ज़ु कयो त बाबा साईं, तव्हांखे जेको अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां हुकुम थियल आहे तव्हां उन ते अमल करियो, इंशा अल्लाह तबारक व तआला मूंखे तव्हां सब्र करण वारनि मां ॾिसंदो। मतिलबु मां इनकार न कंदुसि। थियो ईअं जो इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि खे तयारु करे वठी विया, रसो, छुरी, सभु कुझु खणी करे, ऐं अखियुनि ते पटी ॿधऊं पंहिंजी ते, ताकी मां जॾहिं पंहिंजे फ़र्ज़ंद खे ज़बह करियां, होॾां अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे, किथे ईअं न थिए जो मुंहिंजे ज़हन में, मुंहिंजे दिलि में पंहिंजे पुट जी मुहबत एतिरी अची वञे जो मां ज़बह करण में मुंहिंजा हथ जेके आहिनि उहे रुकिजी वञनि। ख़ुदा न ख़ास्ता ईअं थिए त इहा शइ मुंहिंजे हक़ में बहितर नाहे। इहो ई सोचे करे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी ऐं पंहिंजे पुट खे लेटायूं। लेटाए करे उन्हनि अल्लाह तबारक व तआला जो नालो वठी करे, जेको ज़बह करण जो तरीक़ेकार आहे, उन ते अमल कंदे उन्हनि छुरी हलाए छॾी। पर अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु खे इहा शइ पसंदि ई कोन हुई त हू इस्माईल अलैहिस्सलाम खे पंहिंजे बाबे इब्राहीम अलैहिस्सलाम जे हथां ज़बह कराए। अल्लाह तबारक व तआला इम्तिहान वठिणो हिकिड़ो, इब्राहीम अलैहिस्सलाम जो इम्तिहान वठी चुको। हुन छुरी हलाई अल्लाह पाक जे हुकुम सां, इस्माईल अलैहिस्सलाम बि अल्लाह पाक जे हुकुम सां बर्दाश्त कयो। जॾहिं त रब तबारक व तआला ॾिठो त हाणे छुरी हलण वारी आहे, अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन खे हुकुम ॾिनो, ऐं जिब्राईल, जन्नत मां हिकिड़ो दुंबो घेटो, घटो बि चऊं था, घेटो बि चऊं था, उनखे रिड बि चइजे, उहा खणी करे इब्राहीम अलैहिस्सलाम जे हेठां ॾिनी, इस्माईल अलैहिस्सलाम खे ॿाहिरि कढियो। जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम छुरी हलाई ऐं जॾहिं पटियूं खोलियईं, शुक्र अदा कई त मां छुरी हलाई, पर ॾिठईं त छुरी त हली,
ज़बह मुंहिंजो पुटु न थियो, पुटु त सही सलामत ॿाहिरि बीठो आहे, ऐं मां ज़बह जेको कयो आहे उहो हिकु घटे खे दुंबे खे कयो आहे, रिढ खे कयो आहे। उन अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयो। इन क़ुर्बानी जी यादगार जे तौर ते इहा सुन्नत थी वई इब्राहिम अलैहिस्सलाम जी। ऐं रब तबारक व तआला जल्ल जलालहू असांजे पंहिंजे आख़िरी नबी, असांजे सरदार ऐं तमामु नबियनि जे सरदार, तमामु नबियनि जे इमाम, आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सूरह कौसर जॾहिं नाज़िल फरमाई। उन सूरह कौसर में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो फसल्ली लिरब्बिका वनहर। इन में हिकु तादाद मुफ़स्सिरीन किराम जी इन आयत सगोरी जे तहत जेको फरमायो फसल्ली लिरब्बिका, पंहिंजे रब जी ख़ातिर नमाज़ पढ़ ऐं वनहर ऐं क़ुर्बानी कर। इन मां मुराद मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था, तफ़सीर मदारिक, तफ़सीर ख़ाज़िन, खोड़ सारी तफ़ासीर जे अंदर इन जी तफ़सील मौजूदु आहे। त इन मां मुराद इते आम नमाज़ न आहे, बल्कि नमाज़ ईद जो हुकुम आहे। त या हबीब नमाज़ ईद अल्लाह जी ख़ातिर अदा कर, फसल्ली लिरब्बिका वनहर ऐं क़ुर्बानी कर। हितां हिकिड़ो मसइलो बि मालूम थियो, अॻु में ईअं थींदो हो जो क़ुर्बानी नमाज़ खां अॻु में कई वेंदी हुई। हाणे हुकुम इहो थियो त तव्हां पहिरीं ईद जी नमाज़ अदा करियो, उन खां बाद में क़ुर्बानी करियो। त इहो जॾहिं हुकुम अचे वियो त तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम जी यादि ताज़ी करियो ऐं हर साल जानवर ज़बह करियो। हाणे पुटनि जी क़ुर्बानी न आहे, उहा इब्राहिम अलैहिस्सलाम हो, छो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुस्अहा। कंहिं बि जान ते उनजे वित खां वधीक ॿार अल्लाह ताला नाहे रखंदो। उहो इब्राहिम अलैहिस्सलाम हो जंहिंखां एॾी वॾी क़ुर्बानी वरिती वई। हाणे जेके असीं मुस्लमान आहियूं, अल्लाह पाक खे ख़बर आहे, उन ई असांखे ठाहियो आहे, असां केतिरी क़ुर्बानी करे सघूं था। इन ई जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू असांखे जेको हुकुम ॾिनो आहे जानवर ज़बह करण जो। त हाणे शरई इस्तिलाह में क़ुर्बानी चइजे छा खे, पहिरीं ॻाल्हि सम्झो त शरई इस्तिलाह में 10 ज़ुल्हिज्जतुल हराम, ज़ुल्हज जी 10 तारीख़ जे नमाज़ ईद खां बाद खां वठी 11 बि 12 बि 3 ॾींहं 12 जे सिज लहण खां अॻु ताईं, सिज लही वियो, इहे 3 ॾींहंनि क़ुर्बानी जा। इन्हनि ॾींहंनि में मख़सूस जानवर, यानी जेकॾहिं नंढो जानवर आहे, बकरी आहे, रिढ आहे, बकरो आहे, इहे जेके नंढा जानवर आहिनि, इन्हनि मां 1 साल जो हुजे। असां वटि हिकिड़ी आम तौर ते शइ ॾिठी वई आहे त ॿिड़ंद हुजे, उर्दू में चवंदा आहिनि 2 दांत वाला, त 2 ॾंद हुजणु को लाज़मी न आहे। इहो लाज़मी आहे त नंढो जानवर साल जो हुजे। बकरी आहे, छेलो आहे, बकरो आहे, जेके घटो आहे, दुंबो आहे, इहे सभु जेके आहिनि 1 साल जा हुजनि। पर फुक़हा इकराम फरमाइनि था जेकॾहिं इन्हनि मां कंहिंजी उमिरि 6 महीना आहे पर उनखे पालियो सुठे तरीक़े सां वियो, जो परे खां ॾिसण सां 1 साल जो लॻे थो, त बि क़ुर्बानी थी वेंदी। ऐं वॾो जानवर जीअं मेंह, गऊं, वछ वग़ैरह, इहो 2 सालनि जी इन जी उमिरि हुजे। त इन्हनि में बि आमतौर ते शायदि इन जे करे चयो वेंदो हूंदो, जेके तजुर्बेकार माण्हू उहो ॾिसनि था पिया त 2 सालनि जो थींदो, ॿिड़ंद थींदो, 2 ॾंदनि वारो थी वेंदो। बहरहाल इन जी उमिरि जेका आहे उहा 2 साल हुअणु घुरिजे। त इन जी इस्तिलाह, शरई इस्तिलाह में 10 ज़ुल्हिज्जा जी नमाज़ ईद खां वठी 12 ज़ुल्हिज्जा जे सिज लहण खां अॻु ताईं मख़सूस जानवर जेके मां अर्ज़ु करे वियुमि, इन्हनि जानवरनि खे अल्लाह तबारक व तआला जी रिज़ा जी ख़ातिर ज़बह करणु, क़ुर्बान करणु, इहा शरई इस्तिलाह में क़ुर्बानी आहे। हाणे क़ुर्बानी आहे कंहिं कंहिं ते, क़ुर्बानी हर शख़्स ते न आहे, हर घर ते न आहे। क़ुर्बानी कंहिं ते आहे जेको साहिबे निसाब हुजे। जॾहिं त ज़कात जो मसइला हूंदा आहिनि त ज़कात उन ते फ़र्ज़ु हूंदी आहे जेको साहिबे निसाब यानी मालदार त हुजे, मगर उन जे माल खे 1 साल पूरो जिते पूरो थिए उते ज़कात फ़र्ज़ु थिए थी। मगर क़ुर्बानी जे लाइ अहिड़ी का बि शर्त न आहे। क़ुर्बानी जे लाइ शर्त छा आहे त हू मुसलमान हुजे, मर्द हुजे या औरत हुजे, बालिग़ हुजे ऐं आज़ादु हुजे, क़ैदी ते न आहे, मुसाफ़िर बि न हुजे यानी मुक़ीम हुजे। इहे शर्तूं यादि कयो, मुसलमान हुजे, मर्द हुजे या औरत हुजे, आज़ादु हुजे, क़ैदी ते क़ुर्बानी वाजिबु न आहे, ऐं मुसाफ़िर न हुजे, मुक़ीम हुजे, सफ़र में आहे। 10 ज़ुल्हिज्जा जे फजर खां वठी असर जे 12 ज़ुल्हिज्जा जे असर खां मग़रिब ताईं इहो जेकॾहिं सफ़र में आहे त हाणे इन ते क़ुर्बानी वाजिबु न आहे। जिते सफ़र अॻु में पूरो थी वियो, 10 वारे ॾींहुं पूरो थी वियो, 10 11 वारे ॾींहुं पूरो थी वियो, 12 वारे ॾींहुं पूरो थियो, ऐं बि कुझु वक़्तु अथसि त बि उन ते क़ुर्बानी वाजिबु थींदी, सफ़र पूरो थी वियो, मुसाफ़िर ते न आहे। हाणे क़ुर्बानी जे लाइ इस्तिलाह जेकी आहे उहा शरई इस्तिलाह में चयो वेंदो आहे त साहिब निसाब। साहिब निसाब जी वज़ाहत कंदो हलां त केरु केरु आहे। कुझु घरनि में ईअं हूंदो आहे
जो पूरे घर जी तरफ़ हिकिड़ो जानवर ज़बह कयो वेंदो या हिकिड़ो सो वरितो वेंदो आहे, ईअं बि सही न आहे। जेकॾहिं हिकु घर में हिक खां वधीक साहिब निसाब मौजूदु आहिनि, मालदार मौजूदु आहिनि, त हर हिकु फ़र्द खे अलॻि अलॻि क़ुर्बानी करणी पवंदी। नंढिड़ो मिसाल ॾियां, अल्लाह तबारक व तआला फरमायो फसल्ली लिरब्बिका, नमाज़ ईद अदा करियो पंहिंजे रब जे लाइ, वनहर ऐं क़ुर्बानी करियो। जॾहिं तव्हां नमाज़ ईद करण जे लाइ हर फ़र्द वञे थो त क़ुर्बानी बि हर उन फ़र्द ते आहे जेको साहिब निसाब आहे। निसाब आसान लफ़्ज़नि में अर्ज़ु करियां, निसाब सम्झो त निसाब चइबो छा खे आहे, जंहिं शख़्स मर्द या औरत वटि एतिरो माल आहे जो संदसि ज़रूरतुनि खां वाधारो आहे। मिसाल मोटरसाइकिल आहे, इन ते न आहे, कार आहे, इन ते न आहे, घरु आहे, उन ते न आहे। इहे ज़रूरत जूं शयूं कढी इज़ाफ़ी, यानी तव्हां लिबास पाओ था, तव्हांजो पाइण वारो लिबास आहे, जेतिरा बि आहिनि उहे हिकिड़ा कचा पिया आहिनि जेके हिन ते इस्तेमालु न आहिनि थिया, ज़रूरत खां वधीक पिया आहिनि, उन्हनि खे ॻणिबो। इज़ाफ़ी शइ जेका पई आहे तव्हां वटि उनखे ॻणिबो। कुझु सोन आहे, कुझु चांदी आहे, कुझु ॾोकड़ पिया आहिनि, कुझु माल अहिड़ो आहे जेको ज़रूरत खां बि वधीक आहे ऐं कर्ज़ बि न आहे। मिसाल जे तौर ते ईअं बि न हुजे जो कंहिंजी मिल्कियत 3 लख जी आहे, लख कर्ज़ आहे, न मां कर्ज़ मक़रूज़ आहिनि जेकर मूं त न, ईअं न आहे, लख कर्ज़ जो कढो बाक़ी 2 लख पोइ बि बचनि था। पर साहिब निसाब उहो आहे जंहिं वटि कुझु रक़म चांदी आहे, थोरो सोन आहे, थोरो ॿियो ज़रूरत जो सामान आहे, सभ खे इकठो करियो, 52.5 तोला चांदीअ जी रक़म जेतिरी थिए ओतिरी रक़म बिरफ़र्ज़ मां अर्ज़ु कयां। हिकिड़ो मिसाल जे तौर ते जेकॾहिं चांदी जो तोलो उहो 1000 रुपए में जेकॾहिं हुजे, जेकॾहिं मालूम करियो 1000 रुपए में हुजे त 52,500 जी क़ीमत जंहिं वटि हूंदी, छो त 52.5 तोला चांदी जी रक़म आहे, उन जेतिरो कुझु सोन आहे, कुझु चांदी आहे, कुझु ॿी का रक़म आहे, ॾोकड़ आहे, कुझु सामान आहे, उन जी रक़म कठी करियो, 52.5 तोला चांदी जेतिरी रक़म थिए थी, जेको इन जो मालिक आहे उहो साहिब निसाब आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि नोट कजो, जेको ॾाज आहे उहो औरत जो हूंदो आहे। औरत खे ॾाज में सोन बि ॾिनो वेंदो आहे, ॿियो सामान बि ॾिनो वेंदो आहे। त जेकॾहिं औरत वटि रुॻो सोन आहे त पोइ 7.5 तोला हुअणु ज़रूरी आहे। 7.5 तोला खां 7.25 तोला बि थी वियो त बि इन ते ज़कात, इन ते क़ुर्बानी, इन ते फ़ितरो न आहे। इनखे 7.5 तोला ताईं जेकॾहिं सोन आहे, उहो उन सूरत में जॾहिं फ़क़ति सोन हुजे, थोरो सोन, थोरी चांदी, थोरो बि को ॾोकड़ा वग़ैरह, त पोइ सोन जी क़ीमत न लॻाई वेंदी। थोरे सोन खे बि काउंट कबो, चांदी खे बि काउंट कबो, ॾोकड़ बि काउंट कबा, माल बि काउंट कबो, इज़ाफ़ी शयूं जेके बि आहिनि सभु उन में ॻणे पोइ काथो लॻाइबो त तव्हां जेको आहे 52.5 तोला चांदी जेतिरी रक़म जी मिल्कियत जा मालिक आहियो, त पोइ तव्हां ते निसाब वाजिबु थिए थो, निसाब साहिब निसाब थी वियो। हाणे तव्हां ते क़ुर्बानी वाजिबु आहे, जेतिरा फ़र्द हूंदा ओतिरियूं क़ुर्बानी करणी पवंदियूं। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञिजो, थोरो बसि साही वठूं था, उन खां पोइ वरी मिलूं था। इनशाला क़ुर्बानी जा वधीक मसाइल ते डिस्कशन कंदासूं, गौर सां ॿुधो, इनशाला फ़ाइदो थींदो। वेलकम नाज़रीन, क़ुर्बानी जा फ़ज़ाइल ऐं मसाइल में धरती टीवी जे प्रोग्राम में अव्हांखे हिकु भेरो वरी भलीकार चवां थो। अॼु असां क़ुर्बानी जे मामलात ते गौर करियूं था, छो त असां इल्मु न हुअण जे करे, छो त तलबुल इल्मि फ़रीदतुन अला कुल्लि मुस्लिम व मुस्लिमा, इन हदीस पाक जी शरह में शारहीन फरमाइनि था त इन मां मुराद आहे त इल्मु हासिलु करणु हर मुस्लमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे। इन मां छा मुराद आहे? इन मां मुराद आहे त जेको अमल फ़र्ज़ु आहे उन जो इल्मु हासिलु करण बि फ़र्ज़ु आहे। हर इल्मु फ़र्ज़ु न आहे। तव्हां ते नमाज़ फ़र्ज़ु थी वई, तव्हां ते नमाज़ जो इल्मु हासिलु करणु फ़र्ज़ु थी वियो। क़ुर्बानी वाजिबु थी वई, क़ुर्बानी जो इल्मु हासिलु करणु लाज़मी थी वियो। ज़कात अला हदल क़यास, जेके बि अवामिर तव्हां ते फ़र्ज़ु थियनि था, वाजिबु थियनि था, त उन्हनि जो इल्मु हासिलु करणु तव्हां ते लाज़मी आहे। त अॼु अल्लाह पाक असांखे मौक़ो ॾिनो आहे क़ुर्बानी जे मसाइल खे सिखण जो। हाणे अचो त हिकु ॿिए मौज़ू जी तरफ़ हलूं था। इन क़ुर्बानी जे मौज़ू ते ई सवालात त खोड़ सारा तव्हांजे ज़हननि में उभरनि था, उहो ताईं न पहुची सघिया। मां पंहिंजे तौर ते इन जी वज़ाहत करियां ताकी खोड़ सारा इबहाम सवालात जेके ज़हननि में पैदा थियनि था उहो पंहिंजो पाण इनशाला तव्हां ॿुधंदा वेंदो। सब्र करे इनशाला तबारक व तआला तव्हांखे सभु मसाइल खां आगाही मिलंदी वेंदी। हाणे थियणु ईअं खपंदो आहे त आमतौर ते सुवालु थींदो आहे त बाबा क़ुर्बानी जेको करे थो उहो नह बि न कटे, वार बि न लाहे। बेशक पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो हुकुम आहे,
साईं जन इरशाद फरमायो त जेको कोई क़ुर्बानी करणु चाहे उनखे घुरिजे त हू चंड बीहण खां यानी पहिरीं ज़ुलहज खां क़ुर्बानी ताईं पंहिंजा नह ऐं वार पूरे जिस्म जे कंहिं बि हिसे जा न कटे। इहो कहिड़ो अमल आहे? इहो मुस्तहब। मुस्तहब जी माना आहे त उहो अमल जेको कजे त सवाब, न कजे त गुनाह नाहे। ऐं वधीक दरियाए करम जोश में चयो फरमायूं त जेकॾहिं कोई क़ुर्बानी करण जी ताक़त नथो रखे ऐं उहो नह ऐं वार न कटे, अल्लाह तबारक व ताला उनखे क़ुर्बानी करण जेतिरो सवाब अता फरमाईंदो। आहे सवाब जी ॻाल्हि। जॾहिं ॾिसो न दुनिया में असां पाकिस्तान में रही करे केतिरा ई माण्हू ॿियनि मुल्कनि में वञी करे कमाइण जी कोशिशि कंदा आहिनि त उतां जो जेको आहे सिको वधीक आहे, माल वधीक मिलंदो। जॾहिं असां माल जा हरीस आहियूं, असांखे नेकिन जो हरीस हुअणु घुरिजे। मोमिन उहो भलो जेको नेकिन जे मामले में हरीस हुजे, नेकिन जो हरीस वधीक हुजे। माल त अर्ज़ी आहे, ख़तमु थी वेंदो। कुझु फ़ज़ाइल बि अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदो हलां। हे त थी वई क़ुर्बानी। क़ुर्बानी करण जे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे वईद जेका फरमाई उनखे बि ग़ौर सां ॿुधो। पाण फरमायूं त जेकॾहिं कंहिंखे क़ुर्बानी करण जी ताक़त हुजे ऐं उहो उनजे बावजूदु क़ुर्बानी न करे, कुझु सख़्तु तबियत माण्हू हूंदा आहिनि, क़ुर्बानी खां लवाईंदा, ज़कात खां लवाईंदा, केतिरा ई तव्हां ॾिठा हूंदा, तव्हांजे ज़हननि में हूंदा माण्हू, तव्हांजी नज़रुनि जा आॾो हूंदा, ज़कात न कढंदा, क़ुर्बानी न आहिनि कंदा, फ़ितरो न आहिनि ॾींदा, मतिलबु उहो माल ते ईअं जे नांग फण कढी वेठो हूंदो, ईअं कढी वेठा हूंदा आहिनि, ख़र्चु करण जे मूड में न आहिनि हूंदा। उनखे कहिड़ी ख़बर? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इरशाद फरमायो, साहबा खे इरशाद फरमायो, साहबियो तव्हां मां उहो केरु आहे जंहिंखे पराओ माल अज़ीज़ हुजे? सभिनी साहबा अर्ज़ु कयो सही, माल त हर कंहिंखे पंहिंजो अज़ीज़ आहे, ॿिए जो माल कंहिंखे अज़ीज़ हूंदो? इरशाद फरमायूं तव्हांजो माल उहो आहे जेको तव्हां पंहिंजे हथनि सां अल्लाह जी राह में ख़र्चु कयो। जेको रखे था वञो इहो तव्हांजो न आहे, तव्हांजे वारसनि जो आहे। हिन ते पोयां अचे फितरनि में पवंदा। तव्हां अल्लाह जी राह में क़ुर्बानी जो जज़्बो रखो। पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जंहिंखे ताक़त हुजे क़ुर्बानी करण जी, पोइ बि क़ुर्बानी न करे त उहो असांजी ईदगाह जे वेझो बि न अचे। ऐं हिकु ॿी रिवायत में आहे त जेकी तव्हां जानवर ज़बह कंदो उनजो फ़ाइदो छा आहे? क़यामत वारे ॾींहुं उहो तव्हांजे लाइ सुवारी बणिजी ईंदो। छो त हितां हिन पासे ॾांहुं मैदान महशर हूंदो, परे पासे ॾांहुं जन्नत हूंदी, विच में हूंदी जहन्नम। जहन्नम जे मथां जेका पुल लॻाई वेंदी सा पुल सिरात आहे। पुल सिरात तां हर जान खे टपणु लाज़मी टपणो पवंदो। जेका वार खां वधीक सन्नी, तलवार खां वधीक तेज़ आहे। पाण फरमायूं त जेको क़ुर्बानी जो जानवर तव्हां ज़बह करियो था अल्लाह जी रिज़ा जी ख़ातिर, उहो क़यामत वारे ॾींहुं तव्हांजे लाइ सुवारी बणिबो। तव्हां उन ते वेहंदो, उहो बिजली जी तेज़ी वांगुरु तव्हांखे पुल सिरात पार कराए जन्नत में दाख़िल कंदो। ऐं ॿी जाइ ते रिवायत में अचे थो त क़ुर्बानी करण वारे खे उन क़ुर्बानी वारे जानवर जे हर वार जे बराबरि हिकु नेकी मिले थी। सुभान अल्लाह। हिकु जानवर जी पुठी ते केतिरा करोड़े वार हूंदा, तव्हांजे असांजे गुमान खां वधीक आहे। एॾा वार इंसान जो जेको मथो आहे न एतिरो आहे, इन एतिरे मथे ते बि एॾा वारनि जो ॻणप खां ॿाहिरि आहिनि त जानवर जी पूरे जिस्म ते केॾा वार हूंदा, हिकु हिकु वार जे बराबरि हिकु हिकु नेकी आहे। यादि रखो हीअ दुनिया आहे, पोखणी थी त पोख, न त वेंदई मुंदि चढ़ी, पाणी बि थींदो ई पोइरो, सुकी थींदो ई सोक, लुड़ंदो सारो लोग उते सिकंदे हिकिड़े संग लाइ। वाह शाह साहब वाह, केॾो बहितरीनु मिसाल ॾिनऊं। दुनिया जी मिसाल ॾेई करे सम्झाइनि था पिया त हिते पोख यानी हिते नेकी कर, उते सभिनी खे पंहिंजी नेकियुनि जो अजर मिलंदो। तूं नेकी कई न हूंदी। कुझु माण्हू चवंदा आहिनि साईं अॻे त पा न त मणनि खे मोटा पा बि उनजो अॻिपो जेको पा ॾींदो त सही न, तूं त छटांग ॾियण जे मूड में न आई त तुंहिंजो क़बूल छा थिए? तूं पा ॾींदो रहो, उहो करीम आहे पंहिंजे कर्म सां क़बूल बि कंदो, इनशाअल्लाह पंहिंजी शान मुताबिक़ अजर बि ॾींदो। हाणे अचो त क़ुर्बानी जे गोश्त खे कीअं करणु घुरिजे, क़ुर्बानी जो गोश्त विरहाइजे त कीअं विरहाइजे? मुस्तहब इहो आहे, बहितर अमल इहो आहे त क़ुर्बानी जे गोश्त जा 3 हिसा करियो। हिकु हिसो पंहिंजे बचनि जे इस्तेमाल लाइ, खाद खुराक लाइ, ॿियो हिसो पंहिंजे माइटनि जे लाइ, टियों हिसो अच्छा ॿिए हिसे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हांजा माइट ग़रीब हुजनि, तव्हांजो भाउ तव्हांजी भेण जेके तव्हांजे किफ़ालत में न आहिनि, तव्हांजा भाउ तव्हांजो भेणियूं, तव्हांजे बाबे जा भाउ भेण, तव्हांजे अमड़ जा भाउ भेण, इहे तव्हांजा वेझा अज़ीज़ आहिनि। इहे जेके माइट आहिनि, जेके सिलाई रहमी चइबो आहे, यानी कि बच्चेदानी मां पैदा थियल रहम बच्चेदानी खे चइबो आहे। बच्चेदानी मां पैदा थियल यानी ॾाॾी जे रहम मां पैदा थियल औलाद, नानी जे रहम मां पैदा थियल औलाद, उहा उन्हनि खे जेकॾहिं कोई उनजा माइट ग़रीब हुजनि ऐं उहो ख़ैरात ॿियनि खे ॾिए, पाण सगोरन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला खे उनजी ख़ैरात जी का बि ज़रूरत न आहे।
त पंहिंजे माइटनि खे पंहिंजूं क़ुर्बानी जा हिसा लाज़मी ॾियो। फ़र्ज़ु वाजिबु न आहे, बहितर अमल आहे, अल्लाह पाक खे पसंदि आहे त कुझु हिकु हिसो पंहिंजे बचनि जे लाइ रखो, हिकु हिसो ग़रीबनि मिसकीननि जे लाइ, पाड़ेसिरनि जे लाइ, ऐं हिकिड़ो पंहिंजे माइटनि जे लाइ रखो। पर जेकॾहिं तव्हांजा माइट पैसे वारा आहिनि, पाड़े वारा पाण मालदार आहिनि, त पोइ ग़रीबनि खे, झूपड़ियुनि वारनि खे वञी करे ॾियो। तव्हां त क़ुर्बानी, कुझु माण्हू जी आदत हूंदी आहे फ्रीज़र ठाहे सजाए गोश्त रखे छॾींदा आहिनि, पूरो पूरो साल खाईंदा। तव्हां कयो छा था? मुंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कयो, करणी छा आहे क़ुर्बानी? इहा कहिड़ी क़ुर्बानी आहे जो सभु कुझु पंहिंजे लाइ रखे छॾिणो आहे, पाण खे खाइणो आहे, महीनो खाऊं, 2 महीना खाऊं, 3 महीना खाऊं? हीअ क़ुर्बानी आहे? दिलि मुतमइन थिए थी तव्हांजी? क़ुर्बानी त का शइ क़ुर्बान करणु, अलाह जी राह में लुटाइण जो नालो आहे। तव्हां जमा करण जो नालो क़ुर्बानी सम्झो आहे, इहा तव्हांजी भुल आहे। हूअं शरन जाइज़ आहे, तव्हां सॼो गोश्त पाण खाओ, मना न आहे, सॼो गोश्त विराए छॾियो, मना न आहे, पर बहितर इहो आहे त तव्हां बि कुझु खाओ, भली खाओ, पर अञा बहितर इहो आहे त ग़रीबनि खे ॾियो। तव्हां साहिब हैसियत आहियो, अॼु खाईंदो सुभाणे खाईंदो, उहो ग़रीब वीचारा इंतज़ारु कनि था, झूपड़नि वारा इंतज़ारु था कनि त ॼाण मुस्लमान जी क़ुर्बानी जो गोश्त असां वटि पहुतो। ॾिसो, ईद त इहा आहे न जो ॿियनि खे ख़ुशि कयो न, अल्लाह तबारक व तआला खे ख़ुशि करिणो, अल्लाह जे मख़लूक़ खे ख़ुशि कयो जाइज़ तरीक़े सां। अल्लाह जे मख़लूक़ खे ख़ुशि कंदो, अल्लाह ताला तव्हां खां ख़ुशि थींदो। जॾहिं अल्लाह ख़ुशि थींदो त असली ई त इहा आहे, बाक़ी थोरो ई आहे तव्हां ठठ लॻा पिया हुजनि, मज़नि में हुजो। ग़रीब ईद वारे ॾींहुं बि जेको आहे सो मानीअ जे लाइ, बोड़ जे लाइ तरसे। हिकु ॿी हदीस पाक ॿुधो, नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो, जेकॾहिं तव्हां ढओ करे खाधो ऐं तव्हांजो पाड़ेसिरी बुखायल रहिजी वियो, क़यामत ॾींहुं अल्लाह ताला तव्हां खां सख़्तीअ सां पुछा कंदो, पुछाणो थींदो तव्हां खां। तव्हांजो पाड़ेसिरी ग़रीब हो, उनखे तव्हां कुझु न ॾिनो। ऐं कुझु माण्हू जी आदत हूंदी आहे, ख़ुशामद पसंदि हूंदा आहिनि, दोस्त अची विया, मालदार अची विया, उन्हनि खे गोश्त ॾींदा। हू मालदार हिन मालदार खे ॾिए थो, हीउ मालदार हुन मालदार खे ॾिए थो, विच में ग़रीब पाड़े में ॾिसनि था पिया त यार असांखे त को पुछे ई कोन थो पियो। हीअ अमीरनि जी क़ुर्बानी अमीरनि ताईं वञे थी पई। पंहिंजे दिलि ते गौर कयो ऐं यादि रखो, रब बेनियाज़ आहे, हू बेपरवाह आहे, चाहे त अमीर खे ग़रीब, ग़रीब खे अमीर करे छॾे। पोइ सोचो, जे हिन ग़रीब जी जाइ ते तव्हां हुजो, तव्हांजा बच्चा तरसनि, ईद वारे ॾींहं बि रुखी मानी खाइनि ऐं ॿिया माण्हू गोश्त सां मानी खाइनि, तव्हांजे दिलि ते छा गुज़रंदो? यकीनन अव्हांजी दिलि ॾुखंदी। त इहा ई दिलि वरी उन ग़रीब जी दिलि कढी करे पंहिंजे सीने में रखो। पोइ पाण खां पुछो त तव्हां ढव करे खाओ ऐं ग़रीब जा बच्चा बुख ते हुजनि, हीअ ईद आहे? तव्हां मुतमिन आहियो? यकीनन तव्हां जॾहिं अहसासु पैदा कंदो, तव्हांजी दिलि चवंदी त न यार, क़ुर्बानी त हिन खे ई चइबो आहे, असां त खाईंदा रहंदासीं। हिकिड़े वक़्त जो खाधो करियो, 2 वक़्त जो खाधो करियो, ॿियो ग़रीबनि खे ॾियो। उन खां पोइ अचो त असां हिकु ॿियो अहम मौज़ू आहे त कुझु दोस्त पुछंदा आहिनि त साईं, क़ुर्बानी जे वॾे जानवर में, गऊं में, वछेरा, ॾांदा, इन में 7 हिसा हुअनि घुरिजनि या 7 खां घटि हुजनि या वधीक हुजनि? वधीक हूंदा त जेके पहिरियां 7 उन जी थींदी, वधीक जी कोन थींदी। घटि हूंदा त को मसइलो न आहे, घटि हुजण सां क़ुर्बानी थी वेंदी। तव्हां चाहियो त नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी अदा खे अदा करियो। पाण करीम अलैहिस्सलाम जिन हिकिड़ो जानवर पंहिंजे तरफ़ां, हिकिड़ो अहल बैत यानी पंहिंजे घराणे जे सवाब जे लाइ कंदा हुआ, ऐं हिकिड़ो जानवर उम्मत जे लाइ कंदा हुआ। त हीअ मुंहिंजी उम्मत जा उहे ग़रीब अफ़राद जेके क़ुर्बानी कोन करे सघंदा, मां मदीने वारो सरकार, अल्लाह जो आख़िरी नबी, उन्हनि जे, यानी इन मां मुराद इहो न आहे त हिकु हूअं क़ुर्बानी जो मसइलो इहो आहे त हर साहिब निसाब खे अलॻि सां पंहिंजी क़ुर्बानी करणी आहे। जेकॾहिं हिकु घर में 7 साहिब निसाब आयो, वॾो जानवर वठी 7 हिसा करे छॾियो। वधीक न थींदा 7 खां, घटि हुजनि त को हरज न आहे। उन घटनि में छा कयो, तव्हां जेकॾहिं 3 हिसेदार आहियो त 3 मां तव्हां 4 हिसा जेकॾहिं हिकिड़ो नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी ज़ात अक़दस लाइ करियो, हिकु नबी करीम अलैहिस्सलाम जिन जे अहल बैत लाइ कयो, हिकु सहाबा जे तरफ़ां करियो, ऐं हिकिड़ो जेको आहे ग़रीब उम्मतुनि जे तरफ़ां करियो, त उन्हनि खे बि अजर मिलंदो, तव्हांखे बि आहे असल में ई सले सवाब। हीअ क़ुर्बानी वाजिबु आहे साहिब निसाब ते। उन खां अलावा तव्हां जिन जा हिसा रखो था, वालिदैन तव्हांजा फ़ौत थियनि, वालिदैन जो हिसो बि रखे सघो था, को मसइलो न आहे। उन्हनि खे उते क़ब्र में जो अजर मिलंदो, तव्हांजी क़ुर्बानी थी वेंदी। इंशाअल्लाह तबारक व तआला क़ुर्बानी जा मामलात हली रहिया आहिनि ऐं क़ुर्बानी जे मसाइल ते गुफ़्तगू थींदी रहंदी इंशाअल्लाह तबारक व तआला। हाणे क़ुर्बानी जे सवाल त क़ुर्बानी ईद जेकी आहे, क़ुर्बानी वारी कीअं करणु घुरिजे? आम तौर ते त ईद थिए थी, क़ुर्बानी वारी ईद कीअं करणु घुरिजे? क़ुर्बानी वारी ईद जेका आहे उन में कुझु सुन्नतूं बि आहिनि। पहिरीं त तव्हां जेकी ईद फितर आहे, ईद उल फितर इहा आहे त नमाज़ ईद पढ़ण खां पोइ का शइ मिठाण खाइणु सुन्नत आहे। हिन ईद ते पहिरीं का न का शइ मिठी
तव्हांखे खाइणी आहे। एकी अदद में तव्हां खारकूं हुजनि 1, 3, 5, 7, वधीक न खाओ, पेट ख़राबु थी सघे थो। बहितर या त 1 दाणो या 3 दाणा ऐं 2 दाणा ई खाओ, को हर्ज न आहे, पर बहितर या त 1 अदद में खारकूं खाई छॾियो या मिठी शइ। असां वटि आम तौर ते सिंध में ईअं थींदो आहे जो वॾड़ियूं जेके आहिनि घरनि में उहे माशाअल्लाह सयूं मिठियूं तयारु कंदियूं आहिनि, उहे पहिरें ई जेको आहे सो खाई छॾियो, उन खां पोइ तड़बड़ करे वेंझी करे तव्हीं क़ुर्बानी लाइ पंहिंजो ईद नमाज़ जे लाइ वञो। ईद नमाज़ ते हिकु रस्ते खां वञणु सुनत आहे ऐं ॿिए रस्ते खां मोटी अचणु इहा बि हिकिड़ी मुस्तहब सुनत आहे। लाज़मी न आहे त तव्हां ईअं करियो, नथा कयो बि को गुनाह न आहे, कंदो त बहितर आहे। हीअ तव्हां क़ुर्बानी जी ईद जे लाइ वेंदो। उनखां पोइ तकबीरात, त असां जेको आहे क़ुर्बानी करणु अयाम तशरीक़ जेके आहिनि उन्हनि में हर नमाज़ जेकी जमात सां अदा कई वञे उन में तकबीरात तशरीक़, इहे जेकी तकबीरात आहिनि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, उन में हिकु दफ़ो हर बाजमात नमाज़ खां पोइ 10 ज़ुल्हिज जी फजर खां 13 जी असर ताईं जेकी बि बाजमात नमाज़ अदा कई वेंदी उन में हिकु दफ़ो या तकबीर चवणु वाजिबु आहे, 3 दफ़ा चवणु बहितर आहे। सो ईद वारे ॾींहुं 300 दफ़ा तव्हां सुबहान अल्लाह व बिहम्दिही पढ़ी करे पंहिंजे जेके बि अज़ीज़ अव्हांजा फोत थी विया उन्हनि खे ईसाल करियो त हर हिकु क़बर में 1,000 नूर दाख़िल थींदो ऐं तव्हां जिन क़बर में वेंदो तव्हांजी क़बर में बि 1000 नूर दाख़िल थींदा। क़ुर्बानी वारी ईद, क़ुर्बानी जो जज़्बो रखिजो, पंहिंजे पाड़ेसिरनि ग़रीबनि मिसकिननि जो ज़रूरु ख़्यालु कजो। ईद तॾहिं आहे जॾहिं अल्लाह पाक तव्हां खां राज़ी थिए ऐं अल्लाह तव्हां खां तॾहिं राज़ी थींदो जॾहिं अल्लाह जी मख़लूक तव्हां खां राज़ी थींदी। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी रहियो आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला वरी को अहिड़ो इवेंट ठही आयो, को मौज़ू हूंदो त इंशाअल्लाह वरी हाज़िर थींदासूं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजी इबादतुनि खां पोइ जेके दुआऊं घुरो उनमें बि असांखे यादि कंदा। धरती टीवी जी समूरी सिथ खे यादि कंदा, समूरे दोस्तनि खे जन अव्हां जे लाइ अहिड़ो प्रोग्राम तरतीब ॾिनो। अव्हां सभिनी ॾिसंदड़नि जी महिरबानी। अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।